तो दोस्तों छा तव्हां पीएचडी ऐं जीएसटी जी तैयारी करे रहिया आहियो त ही वीडियो उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ तमामु घणो इंपॉर्टेंट आहे जेके दोस्त पीएचडी एंड जीईएसटी जी तैयारी फर्स्ट टाइम करे रहिया आहिनि। मां नथो चाहियां त अॼु जा दोस्त असांजा 2021 में टेस्ट ॾियण वारा दोस्त उहे साॻियूं ग़लतियूं कनि जेके 2018 वारे दोस्तनि कयूं हुयूं। ओके, त ॾिसो तव्हांखे ख़बर त 2018 में खोड़ सारियूं जेके पोस्टूं रहिजी वियूं छाकाणि त टेस्ट थोरी टफ हुई ऐं दोस्तनि खे जेका पेपर के हल करण जी जेके तरीक़े जी ख़बर कोन हुई। त हिन वीडियो में मां तव्हांखे पेपर के हल करण जो पेपर के सॉल्व करण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि ऐं हिकिड़ी ट्रिक बि ॿुधाईंदुसि त जेकॾहिं तव्हांखे कंहिं सुवाल जो जवाबु नथो अचे त उन खे बि हल कीअं कजे, उन जा बि 40 खां 50% चांसिस आहिनि। हिकिड़ी ट्रिक आहे, उन ट्रिक खे लाज़मी ॾिसिजो। अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे 2018 वारा जेके क्वेश्चन पेपर ॾेखारण वारो आहियां ऐं उन्हनि जो माइनो करण वारो आहियां त पेपर कहिड़े टाइप जो ईंदो आहे ऐं पेपर जा सुवाल कहिड़े क़िस्मनि जा हूंदा आहिनि। त वीडियो खे लाज़मी ॾिसिजो ऐं अॼु जे पेपर में पाण सेक्शन वाइज़ पढ़ंदासीं। पहिरीं इंग्लिश खे पढ़ंदासीं, पोइ मैथमेटिक आहे, पोइ साइंस आहे, पोइ जनरल नॉलेज आहे। हेलो दोस्तों, वेलकम ऑन चैतन्य फर्स्ट यूट्यूब चैनल। प्यारा दोस्तों, असां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। त दोस्तों जीअं तव्हां ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं जीईएसटी जो पेपर साम्हूं आहे जेका 2018 जो पेपर आहे। ऐं अॼु जे पेपर खे तव्हां ईअं फील कजो त तव्हां रियल लाइफ में यानी फ़र्ज़ु कयो त तव्हां 2021 वारी टेस्ट में साॻियो पेपर जीएसटी जो तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां इन खे हल कीअं कंदो। ऐं चयो वञे थो त हीउ पेपर जेका तमामु घणो ॾुखियो हो, पर जॾहिं मूं इन टेस्ट जो इन पेपर जो माइनो कयो, जॾहिं इन खे क्लियरली ॾिठो त एतिरो ख़ासि बि कोन्हे। त ॾिसो, हमथ बंदा मदद ख़ुदा, जेकॾहिं माण्हू हमथ कंदो त उन जी ख़ुदा अलाह तबारक व तआला बि मदद कंदो। त ॾिसो, हीअ आहे IBA जीईएसटी जो 11 नवंबर 2018 जो पेपर। त इन में पहिरियों सेक्शन आहे पार्ट सब्जेक्ट रिलेटेड, जेको आहे इंग्लिश जो, इंग्लिश सेक्शन आहे। त दोस्तों इंग्लिश सेक्शन जो जेको अॼुकल्ह जेका पेपरनि जो जेको सिस्टम आहे, पेपर्स जेके इन मॉडर्न डे में जेके अचनि पिया, उहो हर पेपर जेका अचे पियो उन में पहिरीं पैसेज अचे थो। पैसेज यानी हीउ सॼो पैसेज आहे, हीउ सॼो पैसेज आहे, माना लिखियलु हिकिड़ो टुकड़ो आहे। इन टुकड़े खे, इन पैसेज खे, पैराग्राफ खे तव्हांखे पढ़णो पवंदो ऐं पोइ इन में सुवाल तव्हांखे इन जे ॿिए पासे तव्हां खां सुवाल पुछंदो ऐं उन्हनि जा जवाब तव्हांखे ॾियणा आहिनि ऐं साॻिया सुवालनि जा जवाब तव्हांखे इन पैसेज में पिया आहिनि। त ॾिसो, हीउ चए पियो प्लीज़ नो पैसेज फॉर रीडिंग कॉम्प्रहेंशन। चए थो जेका हीअ कॉम्प्रहेंशन आहे पढ़ी तव्हांखे सम्झणो आहे। प्लीज़ रीड द फॉलोइंग पैसेज केयरफुली एंड आंसर द फॉलोइंग फर्स्ट 15 क्वेश्चंस बिलो। चए थो इन खे केयरफुली ध्यान सां सॼे खे पढ़ो ऐं पोइ जेका 15 सुवाल पिया आहिनि उन्हनि जा जवाब ॾियो। त हाणे अचूं था सुवाल कहिड़े खे सम्झाइनि। दोस्तों हीअ आहिनि तव्हांजे लाइ सुवाल पिया आहिनि। हिते चए थो द फर्स्ट पैराग्राफ ऑफ द पैसेज इज़ मेनली अबाउट। चए थो जेको पहिरीं पैराग्राफ हुई उन टेक्स्ट में, उहो पहिरीं छाजे बारे में हुई, उहो छाजे बारे में हुई। द रोड सेफ्टी रूल्स जे हवाले सां हुई, या द रोड मेक्स ट्रेवल इज़ी इहो हुयो, या सेफ ट्रेवल हो, या रीड द ट्रैफिक एक्सीडेंट, या हिन जे बारे में हो। अचो त वरी उनखे पहिरीं पैराग्राफ खे ॾिसूं त हीउ छाजे बारे में आहे, इन जो आंसर छा थींदो। त दोस्तों तव्हां ॾिसो पिया, हीअ जेका ॻाल्हि आहे त एक्सीडेंट्स आर कॉमन दीस डे। एक्सीडेंट अॼुकल्ह आम जाम थियनि पिया, स्पेशली रोड एक्सीडेंट, जेका ख़ासि तौर ते रोड एक्सीडेंट। देर आर सम रीज़न्स वाई दीज एक्सीडेंट्स हैपन इन। चए थो हिते कुझु रीज़न्स आहिनि वाई जेके एक्सीडेंट्स, वाई दीज एक्सीडेंट्स हैपन एंड दीज इंजरी डैमेज। ये ज़ख्मी कनि था या कुछ नुक़सान कनि था। मैनी पीपल आर किल्ड आर सीरियसली इंजर्ड इन दीज एक्सीडेंट। चए थो केतिरा ई माण्हू जेके माना किल्ड जेका मरी वञनि था एक्सीडेंट में, या जेका बिल्कुलु जेके उहे एक्सीडेंट जेका ज़ख्मी थी वञनि था, ठीकु आहे, सीरियसली इंजर्ड इन दीज एक्सीडेंट्स। वन इज़ सेवन एक्सीडेंट इज़ कास्ड बाय स्लीपी ड्राइविंग। चए थो उन में जेके माना हिकिड़ो जेको 7 मां हिकिड़ो जेको एक्सीडेंट जो कारण आहे उहो स्लीपी ड्राइविंग, माना जेका माण्हू जेके माना सुस्ती सां, लापरवाही सां जेके ड्राइविंग कनि था, स्पेशली जेके राति जो जेके ड्राइवर हूंदा आहिनि, जेके वॾियूं वॾियूं मंज़िलूं तय करे ईंदा आहिनि, पोइ वीचारनि खे निंड ईंदी आहे। त उन सेंस मां चए थो दीज आर द रोड सेफ्टी रूल्स दैट मोस्ट पीपल डू नॉट फॉलो। चए थो हीअ जेके सेफ्टी रूल्स आहिनि जेके अक्सर करे माण्हू उनखे फॉलो नथा कनि। दैट इज़ वाई एक्सीडेंट टेक प्लेस एवरी डे एंड एवरीवेयर। तंहिं लाइ जेके एक्सीडेंट्स हर जॻह ते हर रोज़ु थियनि था। त हीअ हुई पहिरीं पैराग्राफ। ॾिसो हाणे पैराग्राफ छा हूंदी आहे, त हीअ हिकिड़ी पैराग्राफ आहे
ऐं ही हिकिड़ो ॿियो पैराग्राफ आहे, ही हिकिड़ो टियों पैराग्राफ आहे, ही हिकिड़ो चोथों पैराग्राफ आहे। त इन टेक्स्ट में घणा पैराग्राफ आहिनि? 4, 1 2 3 4, जेके नंबर विना आहिनि 1 2 3 4। हाणे हुतां सुवाल पुछे पियो, चए थो पहिरें टेक्स्ट में जेका मेनली ॻाल्हि छाजी आहे, माना अहम या जेका ॻाल्हि छाजे बारे में हुई। हाणे हीअ असां पढ़ियोसीं। हाणे पहिरीं जेका इन में मेनली जेका ॻाल्हि हुई न, उहो हुयो रोड ट्रैफिक एक्सीडेंट। इहा ॻाल्हि हुई छाजी हुई? त रोड ट्रैफिक एक्सीडेंट जी ॻाल्हि हुई, त रोड जा जेके ट्रैफिक एक्सीडेंट थींदा आहिनि उहे हूंदा आहिनि। हाणे ॿियो सुवाल हिते चए थो, द सेकेंड पैराग्राफ ऑफ द पैसेज इज़ मेनली अबाउट। चए थो सेकेंड पैराग्राफ जेका पैसेज जी आहे उहो छाजे बारे में आहे? चए थो ट्रक ड्राइवर एंड पेडेस्ट्रियन। चए थो ट्रक ड्राइवर या पंधु हलंदड़ माण्हू उन्हनि जे बारे में लिखियलु आहे, या बस ड्राइवर एंड मोटरसाइकिलिस्ट, या बस ड्राइवर या मोटरसाइकिलनि जे बारे में लिखियलु आहे, या मोटरसाइकिल हलाइण वारा उन्हनि जे बारे में लिखियलु आहे, या फास्ट ड्राइविंग एंड चिल्ड्रेन प्लेइंग इन द स्ट्रीट। छो त या तेज़ हलाइण या ॿार जेके घिटियुनि मां खेॾनि था उन्हनि जे बारे में ज़िक्र कयल आहे। चए थो डी में चए थो मेजर रीज़न वाई एक्सीडेंट्स अक्योर। चए थो ख़ासि जेके रीज़न आहिनि छो एक्सीडेंट थियनि था। हाणे ॻाल्हि छाजी करे पियो? ॿी पैराग्राफ में। चए थो ॿी पैराग्राफ में ABCD। चए थो इन्हनि मां ॿी पैराग्राफ में छाजो ज़िक्र थियल आहे। असां ॿी पैराग्राफ खे थोरो पढ़ूं था, पोइ वरी अॻिते थोरो तेज़ी सां हलूं था। हाणे ॾिसो हिते ॿी पैराग्राफ चए थो अकॉर्डिंग टू द लाटेस्ट इंफॉर्मेशन। चए थो जेका करंट जेका ताज़ी जेका मालूमात जे हिसाब सां ऑल दीज़ हू यूज़ द रोड्स, सभु उहे जेके रोड खे यूज़ कनि था, आर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सीडेंट। चए थो एक्सीडेंट जा ज़िम्मेवार आहिनि, एक्सीडेंट हुअण जा ज़िम्मेवार आहिनि। दीज़ इंक्लूड पेडेस्ट्रियन, उन्हनि मां शामिल आहिनि पेडेस्ट्रियन माना पंधु हलंदड़, ट्रक एंड बस ड्राइवर, ट्रक वारा ऐं बस ड्राइवर वारा। मोटरसाइकिलिस्ट ड्राइव वेरी फास्ट, मोटरसाइकिल वारा जेकी ॾाढो तेज़ी सां हलाइनि था मोटरसाइकिल खे विदाउट यूज़िंग हेलमेट, हेलमेट खे इस्तेमालु करण खां सवाइ मोटरसाइकिल खे हलाइनि था, टू प्रोटेक्ट देयर हेड्स, ऐं पंहिंजी उहो हेड जी जेका सर जी हिफ़ाज़त नथा कनि। ठीकु आहे। सम ऑफ देम परफॉर्म डेंजरस एंड डिफिकल्ट स्टंट, उन्हनि मां जेके काफ़ी ख़तरनाक तरीक़े सां ड्राइविंग कनि था। चिल्ड्रेन प्ले इन द स्ट्रीट एंड इन दिस वे दे इनवाइट डेंजर्स एंड देयर गेट हॉल्स। चए तो ॿार घिटियुनि में खेॾनि था, इन तरीक़े सां उहे ख़तरे खे पाण ॾांहुं घुराइनि था या ख़तरे खे मुंहुं ॾियनि था ऐं ज़ख़्मी थी पवनि था। सम टाइम माना कॾहिं कॾहिं दे रिस्क देयर लाइव्स एंड वाइल प्लेइंग डेंजरस स्पोर्ट। चए तो कॾहिं कॾहिं ही पंहिंजी ज़िंदगी खे तमामु घणो नुक़सानु पहुचाए वेही रहनि था जॾहिं इहे ख़तरनाक रांदियूं खेॾनि था। सम डिटी लिटिल स्ट्रीट, कुझु जेके गंदियूं जेके नंढियूं घिटियूं ऐं अर्चिन्स रन्स आफ्टर मूविंग वाइकल्स जस्ट फॉर फन, ऐं कुझु जेके कॾहिं कॾहिं माण्हू वरी जेका माना मज़े सां गाॾियुनि ते स्टाइल करण सां जेके गाॾियूं हलाइनि था। सम नाटी चिल्ड्रेन रन इन द फ्रंट ऑफ द मूविंग वाइकल्स, कुझु जेके शरारती ॿार आहिनि जेके उहे हलंदड़ गाॾियुनि जे अॻियां हलनि था। सम पीपल्स अक्रॉस बिज़ी रोड्स, कुझु जेके ॿार पार कनि था जेके मसरूफ़ रोड खे। जस्ट टू गेन ए फ्यू स्पिल्ड सेकेंड, माना कुझु जेका सेकेंड में जेके उनखे जेका चाहिनि था असां जेका सेकेंडनि में मटी वञूं। स्कूल चिल्ड्रेन अक्रॉस रोड इज़ हरी फ्रॉम द रॉन्ग साइड। चए तो स्कूल चिल्ड्रेन स्कूल जा ॿार क्रॉस रोड खे पार कनि था इन हरी जेका तकड़ सां कनि था, फ्रॉम द रॉन्ग साइड माना ग़लति साइडनि खां उहे कनि था। ऑल दीज फुलिश हास्टी मूवमेंट ऑफ इन द काज़ एक्सीडेंट। चए तो सभई इहे बेवकूफ़ाणी जेका हास्टी माना जेका तकड़ मूवमेंट जेका तकड़ करण वारी जेको लम्हो आहे, ऑफिन काज़ एक्सीडेंट माना अक्सर करे जेका एक्सीडेंट जो कारण थिए थो। हाणे हीअ असां पढ़ियोसीं। हाणे हितां जेका इन जे ॿिए खे सुवाल खे असां हल कंदासीं, अचूं था ॿिए ते। त हाणे हिन में मेनली ॻाल्हि छाजे बारे में हुई? ट्रक ड्राइवर पेडेस्ट्रियन इन जो बि ज़िक्र हो, बस ड्राइवर ऐं मोटरसाइकिल इन्हनि जो बि ज़िक्र हो। फास्ट ड्राइविंग चिल्ड्रेन प्लेइंग इन द स्ट्रीट, माना ॾिसो हुन पैराग्राफ में ख़ासि ॻाल्हि हुई जेका ख़ासि ॻाल्हि उन्हनि जो ख़ासि जेका चवण जो मक़सदु हो उहो आहे त फास्ट ड्राइविंग एंड चिल्ड्रेन प्लेइंग इन द स्ट्रीट, ॿार जेके फास्ट ड्राइविंग कनि था ऐं ॿार जेके रांदियूं घिटियुनि में रांदियूं खेॾनि था। त इन जो ही थींदो। त पहिरें जो छा थियो? रोड ट्रैफिक एक्सीडेंट असां ही कयोसीं, ठीकु आहे। ऐं ॿिए जो छा थींदो? फास्ट ड्राइविंग यानी सी थींदो, असां सी ते टिक कंदासीं। हाणे टियों चए थो द थर्ड पैराग्राफ ऑफ द पैसेज इज़ मेनली अबाउट। हाणे ॾिसो तव्हां ॾिसो पिया त टेस्ट कीअं हूंदी, त टेस्ट ईअं तीअं हूंदी, अहिड़े तरीक़े सां पैसेज इंग्लिश में लाज़मी हूंदो। त अहिड़े तरीक़े सां ही तव्हांजो पहिरियों सेक्शन आहे।
चए थो द थर्ड जेका छाजे बारे में आहे, थर्ड में जेका हू सेफ्टी रूल जे बारे, वरी चौथे जी ॻाल्हि कयो द लास्ट फोर्थ पैराग्राफ छाजे बारे में आहे, अहिड़े तरीक़े सां। ओके, त हाणे असां इंग्लिश जे सेक्शन अचूं था ॿिए ते। त प्यारा दोस्तों, पहिरें सेक्शन जे हवाले सां मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां, त तव्हांखे हीउ गौर सां पढ़णो पवंदो, हीउ गौर सां ॿुधो। हाणे ॾिसो, हीउ आहे एक्सीडेंट, हीउ छाजे बारे में, एक्सीडेंट। हाणे एक्सीडेंट ही किथां लेसन कयो वियो आहे, GST जेको आहे 8वीं किताब जे इंग्लिश किताब में खयो वियो आहे। त ॾिसो ही आहे क्लास 8वीं जी इंग्लिश किताब। त हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेका IBS अखर यूनिवर्सिटी वारनि जेका इहो ऑलरेडी डिसाइड कयो त तव्हांखे STP जी सीरीज़ पढ़णी पवंदी। त ॾिसो ही बि टेस्ट जेका इन 8वीं क्लास में जेका इंग्लिश जी किताब में आई हुई, हाणे साॻियो लेसन मां तव्हांखे हिते ॾेखारियां थो, तव्हां पढ़ी सघो था। उन जे लाइ असांखे STP जी सीरीज़ पढ़णी पवंदी। हाणे ॾिसो, ही हो ट्रैफिक एजुकेशन, ट्रैफिक एजुकेशन जेका पई आहे ही पियो आहे। ही साॻियो ट्रैफिक एजुकेशन क्लास 8वीं में ॻाल्हायो, चए थो बेटर बी सेफ देन सॉरी, ही साॻियो ई आहे। पेज नंबर कहिड़े ते, 68 ते। हाणे असां 68 ते मां तव्हांखे इहो ॾेखारियां थो। ही ॾिसो दोस्तों, ही पियो आहे रीडिंग कम्प्रहेंशन, ही तव्हांखे लेसन जेकॾहिं पढ़णो पवंदो। हाणे चवण जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां GST जी जेकॾहिं टेस्ट ॾींदो त तव्हांखे घटि में घटि ॿियों, टियों, चोथों, पंजों, छहों ही 2 लेसन आहिनि, ही लेसन तव्हांखे पढ़णा पवंदा। ही लेसन तव्हां पढ़ंदो त तव्हांजे लाइ इंग्लिश बिल्कुलु आसान थी वेंदी, GST वारनि जे लाइ स्पेशली। ऐं PST वारनि जे लाइ इहा आहे त उन्हनि खे 6 जा शुरूआती 2 लेसन या 5 जा शुरूआती 2 लेसन पढ़णा पवंदा। साॻिए तरीक़े सां हिकिड़ो पैराग्राफ ईंदो ऐं उनखे रीड करणो पवंदो। हाणे ॾिसो, ही लिखियो पियो आहे, चए थो बेटर बी सेफ देन सॉरी, चए थो एहतिजाज जेका माफ़ी खां बहितर आहे, एहतियास जेका आहे उहो सॉरी खां बहितर। चए डू यू नो एनीवन हू डाइड और वॉज सीरियसली इंजर्ड इन रोड एक्सीडेंट, छा तव्हांखे ख़बर आहे त जेका को माण्हू जेका मरी वञे थो या जेका सीरियसली ज़ख़्मी थी वञे थो कंहिं एक्सीडेंट, कंहिं रोड जे हादसे में। मोस्ट ऑफ अस असां मां केतिरा ई नो ॼाणनि था ऑफ समवन हू हैज़ बीन इन्वॉल्व इन द रोड एक्सीडेंट, या असां मां हिकु माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां रोड जे एक्सीडेंट में शामिल आहे, इन वन वे आर द अदर वे, कंहिं हिकु तरीक़े सां या ॿिए तरीक़े सां। वाई डू यू थिंक एक्सीडेंट हैपन, त ॾिसो तव्हां छा था सोचो एक्सीडेंट छो था थियनि। त दोस्तों, ही तव्हांखे लेसन अहिड़े तरीक़े सां ही पढ़णो पवंदो, इन जो ही पेज पढ़णो पवंदो। जेकॾहिं तव्हां घर वेठे बि हींअर ई जेकॾहिं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि जी जेकॾहिं सीरीज़ पढ़ंदो, जेकॾहिं STP वारनि जी सीरीज़ तव्हां पढ़ंदो त इहे हाणे GST जे लाइ तव्हांखे छा पढ़णो पवंदो, GST जे लाइ तव्हांखे 8 जो 2, 4, 5, 6 ही इंग्लिश जो लेसन पढ़णो पवंदो। ऐं जेकॾहिं PST वारा जेके दोस्त आहिनि असांजा, उन्हनि खे क्लास 6 या क्लास 5 जो जेका इंग्लिश किताब आहे उन जो 4, 2, 4, 5 जेके 2 यूनिट आहिनि, जेके 2 खां छॾी अॻिते पोइ 2 जेके तव्हांखे पढ़णा पवंदा। हाणे अचूं था इंग्लिश जे ॿिए सेक्शन ते। ही तो रीडिंग कम्प्रहेंशन, इन खे पढ़ी उन्हनि जा सुवालनि जा जवाब ॾियणा आहिनि, जेके मां तव्हांखे ॿुधाया अहिड़े तरीक़े सां ईंदा। त दोस्तों, मां यकीन कयो 100% जेका तव्हांखे बिलीव सां चवां पियो, टेस्ट अहिड़े टाइप सां ईंदी। ऐं जेके बि टेस्टूं अचनि पियूं, हालांकि जेका CSS जो जेको एग्ज़ाम हूंदो उन्हनि में या जेके बि मेडिकल टेस्टूं या जेके बि यूनिवर्सिटी जेके एडमिशन टेस्ट हूंदी, उन में सेम टाइप सां जेके कम्पेरिजन ईंदा आहिनि। ॿियो दोस्तों आहे सेनोनियम्स। हाणे इन में सेनोनियम्स बि साॻिया लफ़्ज़ आहिनि जेके असां इन टेक्स्ट में पढ़ी आया आहियूं। हाणे इन्हनि जा लफ़्ज़ जेके इन्हनि हिते रखिया आहिनि, हाणे चए त मैनी पीपल, हाणे सेनोनियम तव्हांखे पढ़णा पवंदा। सेनोनियम माना हम आवाज़ ओ हम माना वारा लफ़्ज़। चए तो मैनी पीपल्स आर किल्ड आर सीरियसली इंजर्ड इन दीज एक्सीडेंट्स, केतिरा ई माण्हू मरी वञनि था या, हाणे हिते लफ़्ज़ आहे इन्हनि अंडरलाइन ॾिनो आहे सीरियसली। चए तो सीरियसली जो सेनोनियम छा थींदो, हाणे सीरियसली कैनोनियम वेरी थींदो, कोन पियो थिए। स्पेशली थींदो, कोन पियो थिए। पार्टिकुलरली थींदो, कोन पियो थिए। हिन जो थींदो क्रिटिकली, ठीकु आहे। हाणे क्रिटिकल माना जेका शदीद मुश्किलात, माना ॾाढी जेका शदीद जेका हालति में कंडीशन में जेके हरू भरू जंहिंखे पाण चऊं, त ही इन जो थींदो क्रिटिकली। त सीरियसली जो जेको सेनोनियम आहे क्रिटिकली। ऐं इन जो ॿियो नंबर आहे, वन इज़ द 7 एक्सीडेंट्स इज़ काज़्ड बाय स्लीपी ड्राइविंग। हाणे स्लीपी जो सेनोनियम छा आहे, स्लीपी माना सुतल, निंड में। हाणे इन जो थींदो अनकॉन्शियस। कॉन्शियस माना जेका सुजाग, ठीकु आहे। त इन जो थींदो अनकॉन्शियस माना बेध्यानो। स्लीपी ज़ाहिरी स्लीपी ड्राइवर चओ या बेध्यानो चऊं, त इन जो ही थींदो सेनोनियम। ऐं हिन जो थिए थो
द लाटेस्ट जी मतिलबु थींदो द मोस्ट मॉडर्न, माना जेका ताज़ो ई करंटली जेका इंफॉर्मेशन हुजे, ठीकु आहे। अकॉर्डिंग टू लाटेस्ट इंफॉर्मेशन ऑल दीज हु यूज़ रोड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर, चए थो द मोस्ट मॉडर्न, द लाटेस्ट जो जेको सिनोनिम थींदो द मोस्ट मॉडर्न थींदो। ओके, ऐं उन खां पोइ नाटी, हाणे नंबर अचूं था असां चौथे ते, द सिनोनिम सम नॉटी चिल्ड्रेन्स रन इन फ्रंट ऑफ द मूविंग व्हीकल्स। ओके, त इहो थींदो इन जो मिसचीवियस। ओके, त हिन जो ई थींदो। ऐं ॾह ते हाउएवर दीज़ रोड्स, हाणे असांखे इन में जेके अंडरलाइन जेके लफ़्ज़ पाता आहिनि उन्हनि जा सिनोनिम्स ॻोल्हणा आहिनि। ओके, त प्यारा दोस्तो इहो आहे, इन्हनि जा असांखे सिनोनिम ॻोल्हणा आहिनि। सिनोनिम जो मतिलबु आहे हम आवाज़ हम माना लफ़्ज़, अहिड़ा लफ़्ज़ जिन जूं ॿी माना, चए थो हिन लफ़्ज़ जी हेठियुनि मां कहिड़ी माना मैच थिए पई, माना इहो मैचिंग करणी आहे। इंग्लिश जो टियों सेक्शन जेका आख़िरी सेक्शन बि कोन्हे, अञा ॿ सेक्शन ॿिया बि आहिनि, त उन में अचे थो एंटोनियम। त दोस्तो सिनोनियम माना जेके हम माना, ओके, ऐं एंटोनियम माना ज़िद। एंटोनियम ऐं अपोजिट ॻाल्हि साॻी आहे। चए थो मोटरसाइकिल ड्राइवर वेरी फास्ट विदाउट यूज़िंग हेलमेट टू प्रोटेक्ट देयर हैंड्स। चए थो हाणे विदाउट हेठां जंहिं लफ़्ज़ हेठां लकीर पाती पई आहे उन जो एंटोनियम छा थींदो, उन जो एंटोनियम छा थींदो, त उन जो एंटोनियम थींदो विद। ओके, त हाणे कुझु कंडीशन आहे, ग्रामर जा कुझु रूल्स आहिनि, उहे मां तव्हांखे हिते नथो ॿुधाए सघां, उन जे लाइ तव्हां मुंहिंजा ॿिया वीडियोज़ जेके प्रीपोजिशन जे हवाले सां मुंहिंजा वीडियो जेके यूट्यूब ते मूं ऑलरेडी ठाहिया आहिनि उन्हनि खे ॾिसी सघो था। उन खां 12 नंबर आहे चिल्ड्रेन प्ले द स्ट्रीट एंड इन दिस वे द इनवाइट। इनवाइट जी जेका छा थींदी, इनवाइट माना अवॉइड, इन जो एंटोनियम ही थींदो। त दोस्तो ॾिसो इनवाइट जो एंटोनियम अवॉइड थींदो। सम ऑफ दी बिज़ी, बिज़ी जो जेको छा थींदो, बिज़ी माना मसरूफ़, क्लियर माना साफ़, त बिज़ी जो एंटोनियम ही थींदो। असां हिन ते टिक कंदासीं। हास्टी, हैस्टी माना तकिड़ो, इन जो छा थींदो, डेलिब्रेट। ओके, मोस्ट इम्पोर्टेंट, लीस्ट इम्पोर्टेंट थींदो इन जो। ओके, त हिन जो ई थींदो। उन खां पोइ अचनि था प्रीपोजिशन, इंग्लिश में अचनि था प्रीपोजिशन। त यूज़ ऑफ प्रीपोजिशन, हाणे प्रीपोजिशन जो इस्तेमालु करिणो आहे असांखे। त हेठि 2 टे खाना हूंदा आनी उन्हनि प्रीपोजिशन। प्रीपोजिशन बि तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे हर एग्ज़ाम में, हर टेस्ट में प्रीपोजिशन लाज़मी हूंदा आहिनि, सिनोनियम लाज़मी हूंदा आहिनि, एंटोनियम लाज़मी हूंदा आहिनि। त उन जे लाइ तव्हांखे सीरीज़ पढ़णी पवंदी। ऐं त मैनी मिनरल्स वर फाउंड द सरफेस ऑफ द अर्थ। चए थो केतिरा ई मिनरल्स जेके मिलनि था, हाणे हू बिलो हेठि इनटू विदिन, न विदिन लॻे पियो, न इनटू लॻे पियो, न बिलो लॻे पियो, त ही अंडर लॻंदो। अंडर माना ज़मीन जी ॻाल्हि अचे थी प्यारा दोस्तो, जॾहिं ज़मीन जी ॻाल्हि अचे थी तॾहिं असां हुते लॻाईंदासीं अंडर। त मैनी मिनरल्स वर फाउंड अंडर द सरफेस ऑफ द अर्थ, अंडर लॻंदो। ओके, त ह्यूज क्राउड इज़ वेटिंग डैश द स्टेडियम आउटसाइड। हिते न बिफोर लॻंदो, न नियर लॻंदो, न एट लॻंदो, हिते लॻंदो आउटसाइड। द कोला रोल्ड बिलो द सोफ़ा, त हिते बिलो लॻंदो, माना बिलो माना हेठि। वी लर्न अ लॉट, हाणे हिते 2 प्रीपोजिशन आहिनि। हाणे तव्हांखे हिते तकड़ कोन्हे करणी, हिते थोरो यूज़ दिमाग़ खे यूज़ करिणो आहे। वी लर्न अ लॉट डैश पीपल ऑफ पाकिस्तान, फॉर द पीपल त बि कोन पियो ठहे, न हिते फ्रॉम लॻंदो, ऑफ द पीपल त बि कोन पियो ठहे, न हिते बाय लॻंदो, फ्रॉम द पीपल ही बि कोन पियो थिए, त हिते थिए पियो वी लर्न अबाउट, वी लर्न अ लॉट अबाउट, हिते ईंदो अबाउट। इन जेका आहे हिन में छाकाणि 2 लॻल आहिनि, त ही जेका आहे हिन में छा आहे 2, त हिते ईंदो इन, हिते इन, हिते ईंदो अबाउट। ओके, अहिड़े वाले सां प्रीपोजिशन हूंदा आहिनि। तव्हांखे प्रीपोजिशन बि पढ़णु घुरिजनि, प्रीपोजिशन जा वीडियो ॾिसो, प्रीपोजिशन जूं कुझु एक्सरसाइज़ कयो, छाकाणि त अञा टेस्ट में 4-5 महीना पिया आहिनि। उन खां पोइ अचे थो दोस्तो जेका अचे थो मैथ जो सेक्शन। त मैथ बि तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो मैथ में जेका अचे थो रेशो, रेशे जी ॻाल्हि अचे थी, त तव्हां सम्झी वठो रेशो तव्हांजे पेपर में लाज़मी ईंदो। हाणे हीअ आहे जेका 8 बैग्स वग़ैरह जेका IQ लेवल जा सुवाल ही बि ईंदा। ई क्यूब जेका आहे द रिसिप्ट सर्विस 10 पीपल्स टू यूज़, अहिड़े टाइप जा सुवाल ईंदा। ऐं चए थो द, हाणे ही टेबल आहे, चए थो द स्केल शोज़ हाउ मच 4 एपल्स वेट, हाउ मच वुड 10 एपल्स ऑफ द सेम साइज़। चए थो जेका इन में
स्केल जेका ॾेखारे थी हाउ मच फॉर एपिल, जेका 4 एपिल जो जेको नंबर ॾेखारे थी। हाणे अहिड़ा ई 4 एपिल जो जेको नंबर आहे उहो 10 एपिल जेकॾहिं हिन में रखूं त घणो ॾेखारींदी, त उहो आंसर आहे ही। उन खां पोइ आहे हाणे दोस्तों मां चाहियां थो जेका टाइम जेका तव्हांजो तमामु घणो वेस्ट थींदो उन लाइ मां थोरो फास्टली तव्हांखे इन जो थोरो नमूनो जेका ॾेखारींदो वञा। ऐं साॻिए ई PDF खे तव्हां जेकॾहिं डाउनलोड करणु चाहियो था त हेठि जेका डिस्क्रिप्शन में वञो ऐं साॻियो ई पेपर खे तव्हां उतां डाउनलोड करे सघो था, या मूंखां तव्हां मुंहिंजे WhatsApp नंबर ते राब्तो करे सघो था। उन खां पोइ ई अहिड़े क़िस्म जो डायग्राम हूंदो। हाणे थोड़ा फास्ट ई हलूं था छाकाणि त पेपर अञा घणो रहियो पियो आहे। ही सेंटीमीटर वग़ैरह अहिड़े क़िस्म जो जेका स्केल्स वग़ैरह ही पेपर में लाज़मी मैथ वारा जेके सम्झी वठनि ही ईंदो। ओके, त दोस्तों मैथ खां पोइ अची वियो जर्नल साइंस सेक्शन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी। त हाणे हिन में जर्नल साइंस में जेका फिजिक्स भी ईंदी आहे, केमिस्ट्री भी ईंदी आहे, बायोलॉजी भी ईंदो आहे, कंप्यूटर भी ईंदो आहे। हाणे चओ त इफ साउंड वेव स्ट्रिक द सरफेस एंड रिटर्न बैक इनटू द फर्स्ट मीडियम दिस फोनोमेन जेका छा थींदो इज कॉल्ड छा थींदो, त ही थींदो रिफ्लेक्टिव साउंड। ओके, साइंस आहे उन वाले सां साइंस जो बि जेका मां तव्हांखे थोरो तो ही अड़े किस्म जा साइंस जा सवाल आहिनि जेकॾहिं आउं थोरो तकड़ो हलां पियो ऐं तव्हां इन खे थोरो ज़ूम करे जेका स्क्रीनशॉट जेका वठी सघो था या साॻे PDF खे तव्हां थोरो उतां डाउनलोड करे सघो था। तो ही थी वियो साइंस जो पहिरियों पेपर। बाक़ी 2-3 पेज आहिनि, थोरो ई वेट कजो छाकाणि का बि शइ असां खां मिस न थिए। असांजी जेका नाकामी जो सबबु थी जेका असांजी इग्नोरेंस थी, त इग्नोर कंहिं बि शइ खे कोन्हे करिणो। दोस्तों ये थोड़ा अखर घट ॾिसजनि पिया ऐं इन साॻिए खे तव्हां उतां डाउनलोड करे सघो था, पर वीडियो खे लास्ट ताईं लाज़मी ॾिसो, अञा काफ़ी सारियूं पॉइंटूं रहियूं पियूं आहिनि। त ही हो साइंस। त दोस्तों साइंस खां पोइ जेका शइ अचे थी साइंस जा जेके आहिनि उन में ॾिसो CR2 जेका ही कंप्यूटर अचे थो। कंप्यूटर में जेका ही ॻाल्हियूं अचनि पियूं द शॉर्ट की ऑफ द पेज डॉक्यूमेंट इज़ CRTQ वग़ैरह जेके तव्हांखे करिणो आहे। कंप्यूटर जूं कुछ शॉर्ट ट्रिक्स तव्हांखे ख़बर हुजनि खपनि। पार्ट 1 में जर्नल नॉलेज जो तो थर्ड सोर्ट ऑफ इस्लामिक जेका इन जो छा आहे जिमा। ओके, द अहिड़े वाले सां तव्हां GK खे बि ॾिसी सघो था। ही GK तव्हांजे साम्हूं आहे। बस थोरो ही आहे, बाक़ी 2 पेज रहिया आहिनि। वीडियो खे लाज़मी ॾिसजो, तव्हां लास्ट ताईं लाज़मी ॾिसणो आहे। ही एजुकेशन के हवाले से पर हीअं हाणे जेका तव्हांखे जेका एजुकेशन के हवाले से जेका सुवाल जेके तव्हांजा हू शायद न अचनि। तो दोस्तों ही हो तव्हांजो पेपर ऐं जेको मूं तव्हांखे बिल्कुलु जेका पेपर जो जेका विज़िट करायोसीं, पेपर जो दौरो करायोसीं। उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻंदो। ऐं मूं वटि हिकिड़ो ॿियो बि वीडियो आहे जेको मूं तव्हांखे बिफोर ठीकु आहे टेस्ट खां पहिरीं टेस्ट जी तयारी कीअं कजे उन तयारी के हवाले से मां हिकिड़ो वीडियो ठाहियां पियो। ऐं उन वीडियो जे लाइ तव्हां जेका मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, साथ में बेल आइकन खे प्रेस करे छॾियो, छाकाणि त बेल आइकन माना घंटी हिकिड़ी खे प्रेस कंदो तॾहिं तव्हां वटि मुंहिंजो ॿियो वीडियो पहुचंदो। ओके, त जीअं तव्हां सां का शइ जेका मिस न थी वञे हली। त दोस्तों हमेशह ॿिए कंहिंजो सुठो सोचियो, पंहिंजे भाउ जेका चेतन दास जो बि सुठो सोचियो। जीअं तव्हां सुठो ॿिए जो सुठो सोचींदो त ई तव्हांजो सुठो थींदो। जीअं जेका इन हवाले सां चवणियूं बि आहिनि त कर भला हो भला। जेकॾहिं तव्हां सुठो सोचींदो शायदि तव्हांजो जेका हू सुठो सोचे ऐं तव्हांजा जेके फ्रेंड्स वधंदा। त मिलूं था ॿिए कंहिं वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त, अल्लाह निगहबान। ऐं वंस अगेन जेका इहा ॿी ॻाल्हि आहे त सीरीज़ जेका तव्हांखे लाज़मी पढ़णी